बादशाह चवण लॻो पंहिंजे वज़ीर खे त वज़ीर वञी मुंहिंजी बादशाही में राजबाग में वञी पढ़ो हला त सुभाणे शाम जो हिते अचनि ऐं उन्हनि खां सलाह हिकिड़ी मूंखे वठणी आहे। वज़ीर चवण लॻो बादशाह खे त बादशाह सलामत बिल्कुलु आउं वञी चवां थो सभिनी खे तव्हांजो राजबाग सभिनी खे चवां थो भले ईंदा तो वटि। बादशाह जो वज़ीर खे एतिरो कुझु चयो, वज़ीर निकिरी वियो। चङा चङा माण्हू ॻोठ में जेके वॾा सुठा सुठा ठीकु ठाक माण्हू उन्हनि खे चई त बादशाह तव्हांखे घुरायो आहे, सुभाणे अचिजो। बादशाह तव्हां का सलाह वठे थो कंहिं कमकार जे हवाले सां। बादशाह चयो आहे तो राजबाग सभु चवण लॻा त बाबा बादशाह जे अगरि घुरायो आहे त बादशाह वटि ईंदासीं। वज़ीर एतिरो कुझु चई ऐं मोटी आयो। बादशाह पुछा करणु लॻो त ॾे ख़बर राजबाग सभिनी खे चई इतला करे अची आहे, सभिनी खे चई आहे। वज़ीर चवणु लॻो बादशाह खे वाह हाणे चलो ठीकु आहे। ॿिए ॾींहुं सुबुह जो सभु माण्हू राजबाग ॻोठ ई हू जेके ठीकु ठाक माण्हू कई अची बादशाह जे महल में कचहरी में अची गॾु थिया। बादशाह बि ठक सलामत अची हुते पुॻो, हाल अहिवाल हिननि खां कयईं। बादशाह चवण लॻो इन अमरान खे त यार कमकार आऊं को करियां हेॾा होॾा त अवी मुंहिंजा राजभाग आयो, अव्हां खां सलाह वठणु माना लाज़मी आहे। सभी अमरा चवण लॻा त बादशाह सलामत तव्हांजूं महिरबानियूं जेको तव्हां एतिरी इज़त ॾियो था ऐं असांखां सलाह तव्हां वठो था। हाणे सभी चवण लॻा त बादशाह सलामत हाणे हुकुम करियो, ख़ैर मुंहिंजो घुरायो आहे असांखे। बादशाह चवण लॻो त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, मूं तव्हांखे घुरायो आहे हिकिड़ी ॻाल्हि पुछा करण जे लाइ। हाणे जेकर तव्हां उन में राज़ी हूंदो त पोइ चलो ठीकु आहे, जेकर तव्हां राज़ी न हूंदो तॾहिं मूं ख़ैर आहे। तंहिंजे करे मूं तव्हांखे घुरायो। हाणे जेको पासे में ॿियो मुल्क आहे, पाण वारे मुल्क जे पासे में चिहाओ हाणे आऊं करणु थो चाहियां उन्हनि सां मिटी माइटी। हाणे सोचियमि त पहिरीं आऊं तव्हां खां पुछा करियां त उहे माण्हू कीअं आहिनि, उन सां मिटी माना माइटी आऊं करियां या न करियां। हमरा सभु चवणु लॻा त बादशाह सलामत इहे जेको पाड़े में मुल्क आहे जेको पंहिंजे पासे में आहे चई इहे माण्हू सही कोन्हे, चरिया सफ़ा जाइल आहिनि, गॾानि ते हलंदा वतन, न घर अथनि न तड़ अथनि, जबलनि में वेठा आहिनि, असुल कंहिं कम जा ई कोन्हे इहे, तव्हां हिननि सां मिटी माइटी न करियो। बादशाह चवणु लॻो त अच्छा ईअं चई हा ईअं अची। बादशाह सलामत तव्हां हिननि सां मिटी माइटी न करियो, असीं पोइ बि जेके तव्हांजे राजबाग आहियूं असीं सोला आहियूं, उठनि ते हलूं था, घोड़नि ते हलूं था, ठीकु ठाक असां वटि घर आहिनि, असां वटि हर शइ आहे। हू जाइल माण्हू आहिनि, कंहिं कम जा कोन्हे, तव्हां उन्हनि सां मिटी माइटी करियो, तव्हां उन्हनि खे छॾे ॾियो। त बादशाह चवणु लॻो त बसि मूंखे इहा ई पुछा करणी हुई त पहिरीं तव्हां आयो, तव्हां खां सलाह सुहिणी वठिजे। जी बादशाह सलामत बिल्कुलु ईअं ई आहे जीअं असीं तव्हांखे चऊं पिया, हू जाइल आहिनि, तव्हां उन्हनि खे मिटी माइटी उन्हनि सां न करियो। त बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु आहे, मूं तव्हां खां सलाह वरिती, तव्हां मुंहिंजा राजबाग आहियो, तव्हांजी सलाह खां सवाइ को कमु न हलंदो, पर हाणे तव्हां वेहो। जी बादशाह सलामत असीं वेठा आहियूं। हाणे त बादशाह चवणु लॻो पंहिंजे ॿिन्ही सिपाहियुनि खे त तव्हां हीअं करियो, वञो मुंहिंजे खज़ाने मंझि हिकिड़ी काठ जी पेती पई आहे हिकिड़ी, वञो उन काठ जी पेती खे खणी अचो। सिपाही चवणु लॻा त बादशाह सलामत जेको हुकुम। सिपाही ॿिया विया वञी खज़ाने मंझां हिकिड़ी काठ जी पेती हुजे तो ॿई सिपाही इहा खणी आया, अची बादशाह जे अॻियां पेश कयूं। उहे हमरा सभु वेठा हुजनि राजबाग वारा। बादशाह उन हिकिड़े सिपाही खे चवणु लॻो त हाणे हीअं करे इन काठ जी पेती खे खोल। काठ जी पेती खे हुन खोलियो। बादशाह वियो उन काठ जी पेती मंझां हिकिड़ो तमामु क़ीमती मां क़ीमती हार ॿाहिरि कढियो। हार अहिड़ो भले मां भलो हार हुजे जंहिंजी रक़म हुजे 50,000 दीनार, अहिड़ो क़ीमती हार हुजे। बादशाह उहो हार खणी चवणु लॻो त हीअ क़ीमती मां क़ीमती हार आहे, 50,000 दीनार जो हीअ हार आहे। सभु ॾिसो पिया राजबाग में चिहाओ हाणे हीअ हार आऊं उन्हीअ खे ॾींदुसि जेको इन हार जे लाइ पंहिंजा कपिड़ा लाहे, जेका माना पंहिंजा कपिड़ा लाहे उहो हार आऊं उन्हीअ खे ॾींदुसि। माण्हू न बाण जेके आया राजबाग वारा उन्हनि ॾिठो त हार तमामु क़ीमती मां क़ीमती 50,000 दीनार उन टाइम में वॾी ॻाल्हि हूंदी, माना माण्हू बादशाह थी वञे। हुन ॾिठो अबाण उन हार जे लाइ उन सभिनि हमरान अबा कपिड़ा लाहे छॾिया, पंहिंजे बदन ते का शइ न छॾी, अलफ़ उघाड़ा थी बीह रहिया उन हार जे लाइ। बादशाह उहो हार जो उन्हनि खे माना एतिरो चयो, बादशाह जो ॾिठो उन सभिनी खे त चई हीअ त सभु अलफ़ उघाड़ा थी विया हिकिड़े हार जे लाइ करे, हाणे आऊं कंहिंखे हार ॾियां। बादशाह अबाण चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे तव्हां सभु उघाड़ा थी विया, हीअ हार तव्हां सभिनी खे ॾियां थो, इन हार खे पोइ तव्हां पंहिंजे हिसाब सां माना पाण में विराए वठिजो। जेको मूं चयो सो उन हार जे लाइ तव्हां सभिनी कपिड़ा लाहे छॾिया, तव्हां इन हार खे वञी पाण में विकिणी करे या माना पाण में विराए वञी खणिजो। हार जे लाइ करे सभु उघाड़ा थी हलिया। बादशाह चवणु लॻो त हाणे तव्हांखे मोकल आहे, तव्हां भले हलिया वञो। बादशाह ख़्यालु कयो त माना हार जे लाइ हिननि पंहिंजा कपिड़ा बि लाहे छॾिया। चलो ठीकु आहे। हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं गुज़रिया त बादशाह चवणु लॻो पंहिंजे वज़ीर खे त वज़ीर हाणे हीअं कर, तूं वञ जेको पंहिंजे पासे में जेको उहो मुल्क आहे उतां वञी हिकिड़ो लोहार वठी अचु, हिकिड़ो लोहार वठी अचे हिते मूं वटि पेश कर, ऐं इन पंहिंजे राजबाग सभिनी खे चओ उहे बि अचनि फलाणे ॾींहं ते, उहे बि सभु अची गॾु थियनि ऐं उन मुल्क जे जेको माना आहे जेको बादशाह आहे उन मुल्क में जेको वञ उते लोहार, उन लोहार खे बि हिते वठी अचे।
वधी चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत पंहिंजे मुल्क में बि लोहार तमामु जाम आहिनि, हर बुरू हुन मुल्क वञा लोहार वठी या चीना वठी आहे। भाई चलो ठीकु है। वज़ीर जो आयो राजबाग सभिनी खे ॿुधाईंदो आहे फिलाणे ॾींहं ते पुॼी वञो, बादशाह तव्हांखे घुरायो आहे। हमारा ॻोठ वारा उहो सभु चवणु लॻा त उहा ठीकु है, बादशाह जो हुकम अखी न थिए। वज़ीर वरी निकिरी पियो, आयो जेको पासे में मुल्क हुजे उते वञी हिकिड़ो लोहार हो, उन लोहार खे चईं त बादशाह सलामत तव्हांखे घुरायो आहे। लोहार चवणु लॻो त अव्हांजे मुल्क में को लोहार हो कोन जो मूंखे तव्हां घुरायो, चीना बादशाह तव्हांखे घुरायो आहे। जी चलो ठीकु है, बादशाह घुरायो अथव, पुॼी थो हलियो। अब हाणे उन ॾींहुं तारीख़ ते अब उहो लोहार बि अची हुते पुॻो। राजबाग माण्हू सभु हुजनि। लोहार सोचियो चई ख़बर कोन्हे कहिड़ो कमु आहे, छा आहे जेको बादशाह घुरायो आहे। हिन मुल्क में को लोहार हो कोन, अलाए छा जो बादशाह मूंखे घुरायो। अब लोहार बि अची हुते गॾु थियो। बादशाह चवणु लॻो राजबाग अब सभु तव्हां पुॼी आयो। चई हाओ असीं सभु तव्हां पुॼी आहियूं। लोहार खां बि हाल वारे हिन वरिता बादशाह सलामत। हाणे लोहार बि हुते वेठो हुजे, उन ॿिए मुल्क जो हुजे, ही राजबाग हिन मुल्क जा हुजनि बादशाह जे, सो बि वेठा हुजनि। बादशाह वरी चवणु लॻो सिपाहियुनि खे त वञो उन खज़ाने मज़ा वरी हिकिड़ी काठ जी पेती खणी अचो। सिपाही या बा वञी काठ जी पेती हिकिड़ी खणी आया। ऐं बादशाह चवणु लॻो सिपाहियुनि खे त हाणे हिन काठ जी पेती खे खोलियो। काठ जी पेती खे जो हाणे हिननि सिपाहियुनि खोलियो। बादशाह आयो, उन काठ जी पेती मज़ा वरी हिकिड़ो क़ीमती हार कढियो। हार भले मां भलो हार हुजे, खणी अची ॿाहिरि ॾेखारी सभिनि खे। लोहार बि हुजे, राजबाग वारा सभु हुजनि। हाणे उन हार जी क़ीमत 80,000 दीनार हुजे, हुन अॻूणे हार खां बि इन हार जी रक़म वधीक हुजे। बादशाह हार ॾेखारणु लॻो ऐं चवणु लॻो त हीअ हार 80,000 दीनार जो आहे, भले मां भलो हार आहे। हमरा नबा राजबाग सभिनी ॾिठो त बढ़िया हार तमामु क़ीमती मां क़ीमती हार आहे। जेकर इहो हार मिली वञे त माण्हू बढ़िया बादशाही वारी ज़िंदगी गुज़ारींदो। हमरा सभु हाणे पंहिंजे कपिड़नि में हथ विझो वेठा हुजनि। हाणे इजो थो बादशाह चवे त हाणे इन हार जे लाइ केरु थो कपिड़ा लाहे, त उहो हार उन खे ॾींदा। हमरा पंहिंजे कपिड़नि में झलियो बीठा हुजनि, बादशाह हुकुम करे त असीं कपिड़ा लाहियूं। हाणे बादशाह उहो हार कढी बादशाह उन राजबाग खे त न चवणु लॻो। बादशाह चवणु लॻो उन लोहार खे त लोहार इहा हार ॾिठो थी? चई हाओ। चई हार थी 80,000 दीनार जो क़ीमती मां क़ीमती हार आहे। चई हाओ। चई हाणे इन हार जे लाइ जेकर तूं कपिड़ा पंहिंजा लाहीं त इहा हार आउं तोखे ॾींदुसि। लोहार जो इहा ॻाल्हि ॿुधी बादशाह जी, सो लोहार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत हीअ हार 80,000 दीनार जो आहे। चई हाओ। चई हाणे हिन हार जे लाइ तूं चवीं थो त कपिड़ा पंहिंजा लाहे थो, हार उन खे ॾियां? चई हाओ। त लोहार चवणु लॻो त हीअ मुंहिंजे मथे ते हिकिड़ो रुमाल ॿधल आहे। चई हाओ। चई तूं जेकर चवंदे न तॾहिं बि माना हीअ आऊं इन लाइ करे हीअ कपिड़ा त मुंहिंजा ठहियो जेके मुंहिंजे जिस्म में पातल आहिनि, पर इहा पंहिंजे मथे ते रुमाल बि कोन लाहींदसि। हीअ हार कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, आऊं ईअं थोरी कंदसि, पंहिंजो रुमाल बि कोन लाहींदसि। बादशाह चवणु लॻो त रुमाल पंहिंजे मथे सां लाहींदे कोन? चई न लाहींदो त कोन। चई हा हूअं आऊं लाहींदसि, जेॾी महिल मूंखे लाहिणो हूंदो पंहिंजे हिसाब सां आऊं लाहींदसि। पघर थिए, गर्मी थिए, उघण जे लाइ, साफ़ु करण जे लाइ, तॾहिं बि लाहे सघां थो। ॿिए कंहिं कम जे हिसाब सां लाहे सघां। बाक़ी जेको तव्हां शर्त रखियो आहे उन हिसाब सां ॻाल्हि करियां पियो, कपिड़ा त परे रहिया पर मथे सां रुमाल बि लाहे तव्हांखे आऊं न ॾींदसि, त इहो हार मूंखे ॾे। त बादशाह चवणु लॻो इन लोहार खे त छो, छाजे करे यार? इन हार जी क़ीमत तमामु वधीक मां वधीक क़ीमत आहे। 80,000 दीनार जो हीअ हार आहे। जेकर इहो हार तोखे मिली वेंदो, तुंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़री वेंदी। तूं लोहार सॼो ॾींहुं लोहो वग़ैरह तो कुटी करी हेॾां होॾां, इन खां वधीक हीअ हार तोखे मिली वेंदो। हार तमामु क़ीमत जी, वधीक सोचे वठि। लोहार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत आऊं हीअं हरगिज़ नथो करे सघां। हिन हार जे लाइ करे आऊं पंहिंजी इज़त खे तार तार नथो करे सघां, ऐं अलफ़ उगाड़ो थी कपिड़ा लाहे इन हार लाइ करे ईअं नथो करे सघां। इज़त इज़त हूंदी आहे, हार अचण वञण वारा आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि लोहार खे वारे कम जी, सो आऊं उन में ख़ुशि आहियां। मुंहिंजो जान, मुंहिंजो वक़्तु सुठे नमूने सां पियो हले, भलो पियो हले। मूंखे इन हार जी ज़रूरत कोन्हे। इन हार जे करे जो आऊं पंहिंजा कपिड़ा लाहियां, कॾहिं कोन थींदो ईअं। लोहार चवणु लॻो नी बादशाह खे त बादशाह सलामत शाबत तव्हांखे हुजे, तव्हां मूंखे उतां खां घुरायो आहे इहा बेइज़ती करण जे लाइ। बादशाह चवणु लॻो त बाबा बेइज़ती करण जे लाइ कोन घुरायां, तूं माठ करे वेह। उन महिल बादशाह चवणु लॻो जेके राजबाग जा माण्हू हुआसीं त इहो सभु नज़ारो ॾिसी हैरान थी विया। सही त बादशाह चवणु लॻो त ॾिसो, हाणे ॾिसो पिया, पहिरियों को हार जेको मूं कढियो उन में मूं इहो शर्त रखियो तव्हां सभु कपिड़ा लाहे अलफ़ उगाड़ा थी बीह रहिया, पंहिंजी इज़त तव्हां न सोची, ऐं इन हार लाइ करे तव्हां अलफ़ उगाड़ा थी वेही रहिया। हाणे ॾिसो भला गैरत कंहिं में आहे? हुन मुल्क जे माना माण्हुनि में आहे या तव्हां में गैरत आहे? तव्हां त वञा बेगरता आहियो, तव्हांखे त गैरत आहे कोन। हिकु हार जे लाइ करे तव्हां उगाड़ा थी वेही रहिया।
हाणे इन हिसाब सां आऊं तव्हां सां मिटी माइटी करणु चाहियां या उन मुल्क जे माण्हुनि सां मिटी माइटी करणु चाहियां। इन हिसाब सां मूंखे मिटी माइटी हुन मुल्क जे माण्हू सां करणु खपे। तव्हां सफ़ा माना बेइज़्ता आहियो, हिकु हार जे लाइ कपिड़ा लाइ वेही रहिया। हाणे हीउ जेको मूं कुझु कयो उन लोहार खे हुतां घुराए कयो, इहा अव्हांखे हक़ीक़त ॾेखारण जे लाइ। हाणे ॾिसो त हीअ केॾा गैरत वारा आहिनि। तव्हां चयो पिया त जाइल माण्हू आहिनि, गॾानि ते हलनि था, जबलनि में वेठा आहिनि। हाणे ॿुधायो तव्हां सही आहियो या हीअ सही आहिनि? हमराह जो खणी हवा कंधु हेठि कयो। बादशाह चवणु लॻो त हाणे तव्हां हलो, तव्हांखे इजाज़त आहे। तो बि हाणे उहे हमराह सभु हलिया विया। चई भेण बादशाह वाजियो सबक़ु ॾिनो, हमराह हलिया विया। बादशाह चवणु लॻो सौदागर खे तुंहिंजी बेइज़ती करणी न हुई ऐं तोखे तुंहिंजी बेइज़ती करण जे लाइ मूं तोखे हिते घुरायो कोन हो। दरअसल मूंखे मिटी माइटी इन अव्हां मुल्क में जेको तव्हां वेठा आहियो हुते मूंखे मिटी माइटी करणी हुई पंहिंजे हिसाब सां। तो इहे मुंहिंजे राज बाग जा माण्हू आहिनि, हिननि खे मूं पहिरीं घुरायो हो, अॻु में मूं ईअं कयो। तो इहे हमराह सभु कपिड़ा लाइ वेही रहिया ऐं तव्हांजे बारे में चवणु लॻा त इहे माण्हू सभु जाइल आहिनि, गॾानि ते हलण वारा आहिनि, घर तड़प हिननि जो कोन्हे, जबलनि में रहण वारा आहिनि। तो तंहिंजे करे इहो हिकिड़ो सिस्टम आज़माइनि ते, पर बहरहाल तो अखियूं खोले छॾियूं। तूं वाक़ई इज़त ऐं गैरत वारो आहीं, तूं भली ॻाल्हि कई। तो चयो कपिड़ा त परे रहिया, मुंहिंजे मथे जो रुमाल बि लाहे नथो ॾियां सघां तव्हांखे। भणिया हार खां मथे तो इज़त कई ऐं भली ॻाल्हि आहे इन में। सो बादशाह चवणु लॻो वञी लोहार खे त बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि लखनि जी आहे। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह तमामु खोड़ सारा इनाम खणी करे ठीकु ठाक पैसा उहे सभु उन लोहार खे ॾिना। चवणु लॻो त हीअ तुंहिंजो इनाम आहे। लोहार बि ॾाढो ख़ुशि थी वियो जो बादशाह हुनखे इनाम वग़ैरह इहो ॾिना। सो उन महिल उहो इनाम वग़ैरह खणी लोहार निकिरी पियो। बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर ॾिठई माण्हू चंद पैसनि लाइ करे ऐं कंहिं अहिड़ी शइ जे लाइ करे पंहिंजी इज़त खे तार तार करे छॾींदा आहिनि। हाणे उहा शइ क़ीमती कोन्हे, क़ीमती मां क़ीमती शइ माण्हू जी इज़त आहे। सो इन चंद शयुनि जे लाइ माण्हू पंहिंजी इज़त खे तार तार करे छॾींदो आहे। सो दोस्तो हिन कहाणी में बि हिकिड़े क़िस्म जो सबक़ु हो। सो उमेदु आहे त उहो सबक़ु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। तव्हां हिन कहाणी मंझां सम्झी विया हूंदो त कहाणी जो माना मक़सदु छा हो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।